अस्सलाम वालेकुम मादरीन ऐं नाज़रीन। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदव। दोस्तों, अॼु जी अपडेट पापनगर ड्रामे जे बारे में आहे। पापनगर जी शूटिंग ॿीहर अॻिते शूटिंग वरी स्टार्ट थी चुकी आहे। पहिरियों लगातार शूटिंग हली, वरी विच में पापनगर ड्रामो यानी राबेल ड्रामे जी शूटिंग बंदि थी वई हुई। वरी हाणे ॿीहर उनजी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। बास गुल उडाणे जो हिकु बहितरीन शाहकार ड्रामो जेको अची रहियो आहे, जंहिंजो नालो आहे पापनगर उर्फ़ राबेल ड्रामो। इहो ईद खां पोइ इनखे लॉन्च करण जूं तैयारियूं आहिनि। लगातार 2 स्पेल जी बक़ाया ऐं 3 स्पेल जी जेका शूटिंग आहे उन खे अंजाम ॾिनो पियो वञे ऐं कोशिशि कई पई वञे त इहा जल्द अज़ जल्द हिन खे फाइनल करे जेको आहे अॻिते वरी वधूं। 4हों स्पेल, वरी 5हों स्पेल, 6हों स्पेल, हाणे 2 ऐं 3 स्पेल। पहिरियों स्पेल त मुकमिल आहे, 2 ऐं 3 स्पेल जी लगातार कोशिशि जारी आहे। शूट थी रहिया आहिनि। लोकेशन बि सुठा आहिनि, ख़ूबसूरत लोकेशन आहिनि, वयल लोकेशन न आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। उदासी टेक चैनल ते हर टाइम बर वक़्तु तव्हांखे नई सां नई अपडेट्स मिलदी रहंदी आहे। असांखे ॾींदा इजाज़त। शेयर, लाइक, सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।